जे करे तव्हां ॾिसो पिया त असांजो सिंध मादरे वतन पाकिस्तान जो हिकिड़ो फेडरेटिंग यूनिट आहे। असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध जेको मादरे वतन आहे 1947 में पाकिस्तान जे ठाहींदड़ ऐं ख़ालिक सूबनि मां आहे। ठीकु आहे, त हाणे सवाल इहो आहे त उन सिंध सां रवैयो कहिड़ो आहे? माटेली मां वारो रवैयो आहे। असांजो वतन ख़तरे में आहे। हाणे त ॾिसो था त हिननि जेके पाले ताते वॾा कया आहिनि दहशतगर्द, एमक्यूएम दहशतगर्द, उहे सुबुह शाम नारा हणनि था। हिकिड़ो चवे थो त वफ़ाक़ खे माना कराची ते कब्ज़ो करे छॾणु खपे, कराची खे वफ़ाक़ जो इलाइक़ो करार ॾियो। ॿिया चवनि था न, सिंध खे टोड़े ॿ टे सूबा ठाहे छॾियो। बाबा, तव्हां चोर आहियो, हुक्मरान करप्ट आहियो, कातिल आहियो, दहशतगर्द आहियो। सॼे मुल्क खे 70 सालनि खां 78 सालनि खां तव्हां हलण न ॾिनो आहे, मस्कियूं कयूं आहिनि। त हाणे हिन जो हल छा आहे? गटर में ॿार थो ॿुॾे, चवनि था त नओं सूबो ठाहियो। कंहिं जॻह खे बाहि थी लॻे, चवनि था हिन जो हल नओं सूबो आहे। कंहिं माण्हू जो क़तल थिए त चवंदा हिन जो नओं सूबो आहे। अड़े अलाह जे कहिड़ी मखलूक किथां जी बलाऊं आहिनि इहे, ऐं कंहिंजे इशारे ते हलनि पिया। इन करे मां सिधो शहबाज़ शरीफ़ खे चवणु चाहियां थो त इहे तव्हांजा वज़ीर आहिनि काबीना जा। इहे एमक्यूएम पाकिस्तान तव्हांजे इक़्तिदार जी हिसेदार आहे। सिंध में वेही इन क़िस्म जी नारेबाज़ी कंदा, इन क़िस्म जो, त उहो वक़्तु न अचे जो असां सिंधी माण्हू गॾिजी ऐलान करे छॾियूं त अॼु खां पोइ प्राइम मिनिस्टर पाकिस्तान कराची में न लही सघे। ॾिसो, मां तव्हांखे ॿुधायां त इहे हुक्मरान तारीख़ मां सबक़ नथा सिखनि। असां जनरल ज़िया खां वठी जेके बि अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उन सां असांजा फ्रेंडली रिलेशन आहिनि। पीपल्स पार्टी सां हुया, जॾहिं पीपल्स पार्टी हक़ीक़ी अपोज़िशन हुई, ॼाम सादिक ऐं ज़िया जे ॾंडे हेठि हुई। मुशर्रफ जो ज़मानो आयो, नवाज़ शरीफ़ सां असांजा सियासी हुआ रिश्ता नाता, ऐं पाकिस्तान जी महकूम क़ौमूं जेके आहिनि सिंधी, सराइकी, बलोच, पश्तून, उन्हनि जो पाण में इतादो पूनम तव्हांजी मिठी जे शहर में असांजा शानदार प्रोग्राम, जलसा ऐं कॉन्फ्रेंसूं थी चुकियूं। त हाणे हिननि हुक्मरान अहिड़ो रस्तो कयो आहे जो क़ौमुनि जो इताद टुटी वियो आहे। बलोचिस्तान जा माण्हू पहाड़नि ते चढ़ी विया आहिनि, उहे बंदूकूं खणी विढ़नि पिया। पश्तूननि जो सॼो इलाइक़ो जेको तालिबान ऐं इन बुनियाद परस्ती जे चकर में वकोड़जी वियो आहे। जेके सियासी माण्हू आहिनि जेके बि तालिबान जे ख़िलाफ़ मौक़िफ़ रखनि था, उन्हनि जा लाश करनि था। माना जंहिं सूबे में वज़ीर आला ऐं वज़ीर उहे जेको तालिबान खे भुंग ॾेई ऐं पंहिंजे घर वञनि, इन खां वधीक कहिड़ी बर्बादी थी सघे थी? त इन जे करे सूरत हाल हींअर तब्दील थी वई आहे। हाणे नवाज़ शरीफ़ जॾहिं असां सां वाइदो कयो त मुशर्रफ जे ज़माने खां पोइ जेको बि इक़्तिदार असांखे इक़्तिदार जो मौक़ो मिलियो, असां सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी आणींदासीं। उन्हनि 18 तरमीम पोइ आंदी पीपल्स पार्टी, ऐं असीं हुनखे वेलकम था कयूं। पर अञा सूबनि जा ॿिया मसइला आहिनि। पर वरी बि जॾहिं इक़्तिदार जी रसाकशी थिए थी, हाणे इमरान ख़ान आहे न, इमरान ख़ान जो चेहरो ॾेखारे पीपल्स पार्टी मुस्लिम नवाज़ खे हुननि तमामु ज़लील तरीन कंडीशन ते पंहिंजो हामी ठाहे छॾियो आहे। इन जे करे सियासत हले नथी। मादरे वतन आहे, ऐं इन मादरे वतन सिंध जी हिफ़ाज़त लाइ हिकु न 5 न 6 करोड़ इंसान ज़िंदा सलामत वेठा आहिनि। असां पंहिंजे वतन खे फ़लस्तीन बणिजणु नथा ॾियणु चाहियूं त असांजो वतन बि ग़ज़ा बणिजी वञे ऐं फ़लस्तीन बणिजी वञे। असांजे ॿारनि जा लाश सथा पिया हुजनि, असांजे घरनि खे बिल्डोज़ कयो वञे। अहिड़ी असीं सूरत हाल नथा चाहियूं। इन करे हिन मुल्क में माण्हू पैदा कयो, मुल्क खे आइनी ऐं कानूनी तरीक़े सां हलायो, पार्लियामेंट खे रबर स्टैम्प बनाइण जे बजाय पार्लियामेंट खे इक़्तिदार मुंतक़िल कयो। ऐं पार्लियामेंट तॾहिं सघारी पार्लियामेंट ईंदी जॾहिं इलेक्शनूं फेयर थींदियूं। हिन वक़्त में इलेक्शनूं अञा ताईं फेयर नथियूं थियनि। ठप्पा पॉलिसी आहे, धांधली पॉलिसी आहे, ऐं इन जे तहत जेके माण्हू इलेक्शन में बीहनि था वर्किंग क्लास जा, उन्हनि जे डॿनि ते ठप्पा हणी ऐं ॿियनि जा वोट भरे था छॾनि जेके इक़्तिदारी धुरियूं आहिनि, ऐं हक़ीक़ी नुमाइंदनि खे नथो अचणु ॾिनो वञे। इन करे तमामु ज़रूरी आहे त इलेक्शन फेयर करायो, वोट जो हक़ बहाल कयो माण्हुनि जो। जंहिंखे माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां वोट ॾियनि था, उनजो डॿे मां वोट निकिरणु खपे। ॾिसो, केनालनि जो इशू हो न, केनालनि जो ॾाढो सेंसिटिव इशू हो। असां जेका 4 महीना सिंध में तहरीक हलाईसीं, असांजो ख़्यालु हो त
त असां ॻोठ ॻोठ झरझंग माण्हुनि खे जाॻायूं। जॾहिं फ़ैसिला कुन वक़्तु बि अचे न, जॾहिं लड़ाई जो फ़ैसिले जो, त हाणे बिल्कुलु इस्लामाबाद सां हिकु कहाणी आहे, त धरना ऐलान थियनि हा त कराची खां वठी कश्मीर ताईं सॼे रोड ते 40-50-50 माण्हू, घटि में घटि 20 लख माण्हू रोडनि ते हुजनि हा। पर उहा तहरीक हाईजेक थी वई, तव्हां ॼाणो था। इस्लामाबाद ऐं इस्टेब्लिशमेंट गॾिजी वकीलनि खे आॾो करे ॾिठो, हाणे कॉम्प्रेस में फासी वेंदासीं। जे कॉम्प्रेस जी तहरीक पॉपुलर थी वेंदी त सुभाणे पीपी चयो त असांखे वोट कोन मिलंदा, माण्हू हणंदा असांखे पथर टमाटा। ऐं इस्टेब्लिशमेंट ॾिठो जेकॾहिं माण्हुनि खे इहो रस्तो मिली वियो त रोड रस्ता ब्लॉक करे तव्हां पंहिंजा हक़ वठी सघो था, त पोइ त असांजी लुटफुर हलंदी कोन। जंहिंजे नतीजे में उन्हनि सॼो मैनेज करे तहरीक हाईजेक करे छॾी। ऐं मां उन्हनि ॾींहंनि में अमेरिका वियल हुअसि, तव्हांखे ख़बर, मुंहिंजे नंढड़े पुट जो एक्सीडेंट थियो, त इन करे हू पंहिंजी जादूगरी करे विया। जेकॾहिं उहा तहरीक तयशुदा नतीजनि सां हले हा त पोइ न 26वीं तरमीम अचे हा, न 27वीं तरमीम अचे हा, न ई जेको सिंध जे विरहाङे जूं ॻाल्हियूं थियनि, अवामी ताक़त जो इज़हार हिकिड़े दफ़ा भरपूर इज़हार थिए हा। ॾिसो, MP MNA पुलिस SP उहे मंशात फ़रोशनि खां वठनि पिया मंथलियूं। उनजे माण्हुनि सां दिलचस्पी कोन्हे, मोबाइल फुरण जे चकर में माण्हू गोली में वञनि, को वॾेरे जो मथो फिरो घणो गोली, माण्हू जी FIR नथी दाख़िल थिए। जेसिताईं 5-5 8-8 ॾींहं तव्हां रोड ते विहो नथा, FIR नथी दाख़िल थिए। इहा आहे हुकूमत जी ऐं रियासत जी नाकाम तरीन शिकिल। हाणे चइबो आहे न, दीवार लुॾंदी पई आहे, हाणे धिके जी ज़रूरत आहे। पर 5-10 माण्हुनि जी धिके जी ज़रूरत कोन्हे, 5 करोड़ इंसाननि खे गॾिजी धिको ॾियणो त ई दफ़ल थी वेंदा। सिंध में नओं निज़ाम ईंदो इनशाअल्लाह।